अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे ॾिसी रहियो A4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंद जी। माज़ूरनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते हिकु जागता रैली। रीजनल डायरेक्टर स्पेशल एजुकेशन अब्दुल रहमान लांडर, असिस्टेंट कमिश्नर तारिक सोलंगी, अब्दुल गनी सियाल, माशूक ज़लदारी अॻुवाणी में डिप्टी कमिश्नर ऑफिस खान नवाब शाह प्रेस क्लब ताईं कढी वई। उन ई मौक़े ते माज़ूर माण्हुनि दिलमुराद मरी, साईं दाद मरी, अब्दुल करीम चांडियो, नूर अली बिरोई ऐं ॿियनि चयो त हुकूमत जे तरफ़ां ऐलानियल कोटा मुताबिक़ नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि ऐं माज़ूरनि जे हक़नि ते धाड़ो हणी सेहतमंद ऐं जिस्मानी तरह सां फिट माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं थियूं वञनि। उहा असां सां वेसा घाती कई थी वञे ऐं असांजे स्पेशल ॿारनि जी कुझु तइलीमी इदारनि में बिजली ऐं पीअण जे पाणीअ जो मसइलो आहे उहो ख़तमु कयो वञे। उन ई मौक़े ते रीजनल डायरेक्टर अब्दुल रहमान लांडर चयो त असांजी रीजन में 768 ॿार 13 स्पेशल एजुकेशन सेंटर में तइलीम हासिल करे रहिया आहिनि। उन्हनि खे खाधो खुराक बि ॾिनो वञे थो। हिन चयो त स्पेशल माण्हुनि खे नौकरियूं ॾियण लाइ माज़ूर कोटा ते अमल करण लाइ लेटर डिप्टी कमिश्नर खे मिली वियो आहे। तमामु जल्द इश्तिहार ॾिना वेंदा ऐं माज़ूरनि खे नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। उन ई मौक़े ते माज़ूरनि खे म्यूज़िक सेखारींदड़ उस्ताद माशूक अली ज़लदारी चयो त स्पेशल ॿार इज़त जा बुखिया आहिनि। उन्हनि खे इज़त ॾिनी वञे ऐं उन्हनि सां प्यारु कयो वञे, उन्हनि ते ठठोलियूं न कयूं वञनि, छाकाणि त माज़ूरनि ते ठठोली करणु अलाह जी तख़लीक़ सां मज़ाक़ आहे ऐं उहा हरगिज़ जाइज़ न आहे। जॾहिं त आख़िरी में कुझु माज़ूरनि नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाज करे रोड ब्लॉक करे छॾियो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।